अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब सां गॾोगॾु दोस्तों ॿी एक ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। वेरिन जी वस्ती ड्रामो उन जे बारे में काफ़ी दोस्तनि जा कमेंट अची रहिया आहिनि। दोस्तों वेरिन जी वस्ती जेको सीरियल आहे उहो काफ़ी तयारु थी चुको आहे ऐं तमामु जल्द तव्हां असांजे साम्हूं उन जो टीज़र ऐं प्रोमो वग़ैरह अचण वारा आहिनि ऐं उहो दुलाब ड्रामे सां गॾोगॾु उहो बि पंहिंजे टाइम ते जेको आहे राति जो 8 वॻे उन खे नशर कयो वेंदो ऐं ज़बरदस्त सब सीरियल आहे। हाजन प्रेमी आहे, काफ़ी ॿिया अदाकार आहिनि ऐं उहो वेरिन जी वस्ती जंहिंजो नालो ऐं तव्हां ख़ासि करे उन जा कमेंट काफ़ी मां पढ़ंदो आहियां। लेकिन इन सां गॾोगॾु दुलाब जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां दोस्तों। अॼु राति दुलाब हलणो आहे, लेकिन दुलाब में जेका अॼु राति किस्त ईंदी इन में दोस्तों तव्हां नवां ॾिसंदव। जी हाँ दोस्तों, इन में नयूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थींदियूं ऐं जंहिंजो सभिनी खे इंतज़ारु हुयो मंसूर खान ऐं उनजी महबूबा जो मिलण जो, उहो हिन जेको आहे रात्रि एपिसोड में इहे सीन ईंदा जॾहिं इन्हनि जी मुलाक़ात थींदी जंहिंमें मंसूर कोई इंतज़ार में हुयो, रुगो फ़ोन ते ॻाल्हाईंदो, न हुनजे नाले जी ख़बर हुई, न घर जी, न उन खे साम्हूं सही तरीक़े सां ॾिठो हुई। राति जे एपिसोड में इहा मुलाक़ात थींदी जिते ठारो किन कंदो, इहो ठारो वञी जेको आहे सॼे मुल्क खे ॿुधाईंदो, रहज़न खे त बाहि लॻी वेंदी पेरनि खां चोटी ताईं त मंसूर खान असांजी इज़त में हथु विधा आहिनि। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।